वेलकम बैक नाज़रीन, एक भेरो ॿीहर तव्हांखे प्रोग्राम में भली कार था कयूं। प्रोग्राम जे हिन सेगमेंट में असीं ॿोॾ सटल इलाइक़नि अंदरि सिहत जी सूरत हाल ऐं कर खणंदड़ चैलेंजिस के फोकस कंदासीं। अव्हांखे क्विकली कि जेकॾहिं कुझु फिगर्स तव्हांजे आॾो रखूं त WHO मूजिबि हिन वक़्तु फौरी बुनियादनि ते ॿोॾ सटल इलाइक़नि में 64 लख माण्हुनि खे इंसानी तिबी इमदाद जी फौरी घुर्ज आहे। उन सां गॾोगॾु इहो बि ॼाणायो पियो वञे त सिहत जा 888 मर्कज़ सिंध समेत पूरे मुल्क में मुतासिर थिया आहिनि। ॿोॾ ऐं बरसाति जी तबाहकारनि में 1 अरब रुपयनि मालियत जी दवाउनि जी फौरी घुर्ज आहे इन्हनि इलाइक़नि अंदरि। जॾहिं त इहो बि ॼाणायो पियो वञे त ॿोॾ मुतासिर जेके इलाइक़ा आहिनि उन में 6 लख ॻोढ़ारी औरतुनि खे फौरी तिबी मदद जी ज़रूरत आहे, जंहिंमां बि ॼाणायो पियो वञे त 73,000 उहे औरतूं आहिनि जिन खे फौरी तौर ते हिन वक़्तु नाज़रीन एक्सपेक्ट कनि पियूं। उन जा लास्ट मंथ्स पिया हलनि ऐं उनखे तमामु घणी फौरी बुनियादनि ते तिबी मदद जी ज़रूरत आहे। कुझु फिगर्स तव्हां सां क्विकली शेयर कयासीं। अव्हांखे सूरत हाल जी ख़बर आहे त सिंध समेत समूरे मुल्क में जिथे जिथे ॿोॾ ऐं बरसाति जूं तबाहकारियूं थियूं आहिनि उहे तबाहकारियूं हलंदड़ आहिनि, जारी आहिनि। ऐं हिन वक़्तु ख़ासि करे अॼोके प्रोग्राम असां सिंध खे जेकॾहिं फोकस कयूं था त सिंध अंदरि पाणी बीठल आहे ऐं पाणीअ खे कढण में हुकूमत जी ध्यानु कोन्हे, हुकूमत जी संजीदगी बि अव्हांजे आॾो आहे। ही हुकूमत जी प्रायोरिटी लिस्ट ते ही मामिलो कॾहिं ईंदो उन जी का ख़बर कोन्हे। हिन वक़्तु उन बीठल पाणी जे करे बि केतिरा ई मसइला थियनि पिया, केतिरियूं ई तबाहियूं थियनि पियूं, केतिरियूं ई बीमारियूं पैदा थी चुकियूं आहिनि, जंहिंजे करे ॿार जेके वीचारा ॿोॾ मुतासिर अॻी तमामु घणा मुतासिर थिया आहिनि उहे उन बीमारियुनि जो नतीजे शिकार थी चुका आहिनि। ॻोढ़ारी औरतुनि जो बि असीं ज़िक्र कयोसीं त हाणे ईंदड़ ॾींहं में जेका सूरत हाल असांजे साम्हूं आहे सिहत जे ख़ासि करे फ्रंट ते हुकूमत खे छा करण जी ज़रूरत आहे, फौरी तौर ते असांखे कहिड़नि स्टेप्स खे खणणु घुरिजे ऐं जेका सूरत हाल आहे कहिड़ा अञा इहे चैलेंजिस असांजे साम्हूं अची सघनि था। मूंसां गॾु मौजूदु आहिनि नाज़रीन डॉक्टर फरहान ईसा साहब आहिनि, पाण CEO आहिनि जेके पूरे मुल्क में ईसा लैब्स जो जेको नेटवर्क आहे उनखे हेड कनि था। उन सां गॾोगॾु मूंसां गॾु उहो वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि ऐं उन सां गॾोगॾु मूंसां फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे हादिबक जतोई साहब आहिनि, अॻूणा DG हेल्थ रहिया आहिनि सिंध जा नाज़रीन ऐं तमामु गहरी नज़र बि आहे समूरी सूरत हाल त उन्हनि जी एक्सपर्टीज़ ॿिन्ही जी एक्सपर्टीज़ मां फ़ाइदो वठंदासीं। अवां ॿिन्ही खे वेलकम कयां थी अॼोके प्रोग्राम में। ऐं हादी साहब अव्हांजी इजाज़त सां डॉक्टर साहब ॾे वञा थी। डॉक्टर साहब फौरी तौर ते कुछ कैंप्स पे इस्टेब्लिश किया आहिनि ऐं समूरी सूरत हाल खे ॾिसनि भी पिया। डॉक्टर साहब वेलकम करती हूँ आपको प्रोग्राम में। और मैंने जिक्र किया कुछ फिगर्स भी मैंने क्विकली रखे हैं, बाकी आपकी नज़रों के सामने आपके सामने सारी सूरत हाल है। इस किस्म के क्राइसिस के बाद या इस किस्म के क्राइसिस के दौरान एक सेहतमंद सेहत का माहौल, एक बेहतर माहौल और सेहत की बुनियादी सहूलियात की ज़रूरत कितनी बढ़ जाती है, क्या कहेंगे? देखें, अभी तो हमारे पास सिचुएशन ऐसी थी कि सेहत की जो सहूलियात हैं वो वैसे ही बहुत कम थी। और जो दूर दराज इलाके हैं हमारे, ख़ास तौर पे सिंध के, बलूचिस्तान के अगर हम बात करें और ख़ास तौर पे सिंध के, वहाँ पे ऑलरेडी मेडिकल फैसिलिटीज़ का पहुँचना बहुत मुश्किल है। और वहाँ पे दूसरी बात है कि एक जी हैं जिन पे वो बिलीव करती हैं, जो उनकी अपनी कल्चरल पोजीशंस के हिसाब से है, जैसे वैक्सीन को ना लगाना अगर वैक्सीनेशन की बात करें और दूसरी चीज़ें हों। फ्लड्स में जो चैलेंज सबसे बड़ा जो आ रहा है वो ये है कि इसका तो खैर मैग्नीट्यूड बहुत ज़्यादा है, ये तो अगर एक डेवलप कंट्री में भी आता तो वो मैनेज नहीं कर सकते थे इस तरह से। और पाकिस्तान में तो खैर प्लानिंग का थोड़ा सा फुकदान भी है। अभी तो बहुत ज़्यादा जो हेल्थ के चैलेंजेस आ रहे हैं वो ज़ाहिर बारिश से जो हैं वो, एक तो होते हैं ना एग्जिस्टिंग चैलेंजेस जो पहले थे, लेकिन अभी जो बढ़ गए हैं बहुत ज़्यादा। जो हमको ये देख रहे हैं कि डेंगू बहुत बढ़ गया है, मलेरिया बहुत बढ़ गया है। इवन सिंध की बात क्या करें, कराची में भी कराची भी सिंध का हिस्सा है, जी वहाँ पे भी बहुत ज़्यादा बढ़ गया है। साथ साथ टाइफाइड है, कॉलरा है। इसके बाद जो है वो हेपेटाइटिस ए भी फैल रहा है लोगों में, क्योंकि वो पानी के थ्रू और सीवरेज के थ्रू फैलता है। अब चैलेंजेस ये हैं कि चैलेंजेस तो बहुत सारे हैं, लेकिन हमें थोड़ा सा पॉजिटिव भी रहना चाहिए। इसके साथ साइकोलॉजिकल इम्पैक्ट बहुत ज़्यादा आ रहा है। हम लोग जो टेस्ट कर रहे हैं जो डिफरेंट कैंप्स के ऊपर जाके, वहाँ पे डायबिटीज़ भी बहुत बढ़ गई है, ब्लड प्रेशर भी बहुत बढ़ गया, जिसका बहुत बड़ा पार्ट जो है वो स्ट्रेस का है। ज़ाहिर है घर लोगों के लाइवलीहुड चले गए। एक और बड़ी इंटरेस्टिंग चीज़ है कि अगर हम मस्कीटो नेट्स बांधते हैं तो कुछ अर्से के बाद जब 2-3 दिन में देखते हैं तो पता चलता है कि उसमें जानवर बंधे हुए हैं, क्योंकि लोगों को इंसान की अपनी है क्वालिटी हेल्थ के बजाय जो है वो जानवरों की हेल्थ बहुत ज़्यादा ज़रूरी है उनके लिए, क्योंकि वही उनका एक रोज़मर्रा ज़रिया है जिससे वो समझते हैं कि पैसे आएंगे तो हम कुछ बेहतर गुज़र-औक़ात कर सकते हैं। तो इसलिए हमने बड़े टेंट्स भी बनाए हैं जो कि जिसमें वो जानवर रख सकते हैं। एक और चीज़ ये आती है कि कुछ जो है वो स्किन की डिसीज़ेज़ भी बहुत ज़्यादा फैल रही हैं। तो जो कैंप्स लगा रहे हैं लोग बेचारे, जो बहुत ज़्यादा फिलैंथ्रोपिस्ट हैं,
اگر وہ ہیلتھ ڈپارٹمنٹ کے ساتھ کوآرڈینیٹ کریں گے یا جو ٹیکنیکل لوگ ہیں تو وہ صحیح دوائیاں بھی پہنچ سکیں گی. اس وقت ہو یہ رہا ہے کہ جو چیز ہمیں سولوشن کرنی چاہیے کہ جو چیزیں پہنچ رہی ہیں، دوائیاں پہنچ رہی ہیں، وہ بہت زیادہ جو ہے وہ جن کی ضرورت اتنی نہیں ہے وہ پہنچ رہی ہیں، اور جن کی ضرورت ہے وہ پہنچ نہیں رہی ہیں انفارچونیٹلی. ٹھیک. اور دوسری بات ہے کہ لوگ برانڈ نیمز کے اوپر بہت جا رہے ہیں، جبکہ ان کو سالٹس کے اوپر جانا چاہیے کیونکہ وہی میڈیسن چیپر ہوتی ہیں تو زیادہ کوانٹٹی میں پہنچ سکتی ہیں. تو ڈاکٹر صاحب یہ نتیجہ خاص آپ کی باتوں سے جو میں سمجھ سکی ہوں، آپ یہ کہہ رہے ہیں کہ ایک تو لیک آف کوآرڈینیشن ہے بٹوین رسپانسبل جو گورنمنٹ ہیں، جو ادارے ہیں، اور اس کے علاوہ جو رسپیکٹو جو ٹیکنیکل جن اداروں کا آپ ذکر کر رہے ہیں. تو اس والے سے ہمیں بتائے گا کیونکہ آپ بھی ایک بڑی چین آف نیٹ ورک کو ہیڈ کر رہے ہیں. تو اس کے ساتھ ساتھ کس حد تک گورنمنٹ نے آپ کو آن بورڈ لیا ہے، اور آپ کے ساتھ ساتھ جو آپ ذکر کر رہے ہیں کہ دوسرے سارے جو اس وقت ہمارے میڈیکل انسٹیٹیوٹس ہیں، جو ادارے ہیں، جو ساری سچویشن کو ہم سے بہتر سمجھ سکتے ہیں، ان ٹیکنیکل لوگوں کو کس حد تک آن بورڈ لیا گیا ہے اب تک، اور آگے لینا چاہیے؟ کیا کہیں گے آپ اس حوالے سے؟ آئی تھنک کہ یہ دونوں طرف سے چیز سولوشن ہوتا ہے. ظاہر ہے کہ گورنمنٹ کو تو نہیں پتہ. ڈاکٹر صاحب مجھے سن رہے ہیں؟ ٹھیک ناظرین، ڈاکٹر صاحب سے رابطو असांजो मुनक़िद थियो आहे. कोशिशि कयूं था डॉक्टर साहब सां जो बाहर से असांजो राब्तो त जीअं डॉक्टर साहब सां ॿीहर असां मौक़े वठी सघूं उन अहम मामले ते. मूंसां गॾु हाजी बख्श जतोई साहब आहिनि. डॉक्टर साहब मेरी आवाज़ आपको आ रही है? डॉक्टर फरहान साहब جی مجھے آ رہی ہے آپ آپ کی اپنی آواز. بات کمپلیٹ کیجیے گا، پھر میں حاج بخش جتوئی صاحب کی طرف جاتی ہوں. آپ بات کمپلیٹ کیجیے گا. جی میں یہ کہہ رہا ہوں کہ گورنمنٹ کے اوپر بھی اکیلے پہ دوش نہیں دیا جا سکتا، کیونکہ گورنمنٹ کے پاس یہاں پہ جو والنٹیئرز ہیں جی وہ کوئی اسٹرکچرڈ پروگرام کے اندر نہیں ہے کہ گورنمنٹ کو پتا ہو کہ یہ لوگ والنٹیئر کریں گے اور ہر دفعہ وہی لوگ والنٹیئرز کرتے ہوں. تو دونوں طرف سے دونوں لوگوں کو ایک دوسرے سے کانٹیکٹ کرنا چاہیے. ہم یہ کر رہے ہیں البتہ کیونکہ ایکسپو سینٹر میں ہمارا بڑا اچھا ایکسپیرینس رہا تھا آرمی کے ساتھ کام کرنے کا، نیوی کے ساتھ کام کرنے کا، روٹری اور بیتاش عالمگیر ویلفیئر سیلانی اور ریڈ کریسنٹ اینڈ اسکاؤٹس. تو ہم تو کولیبریٹ کر کے کام کر رہے ہیں، اور ہم تو ظاہر لوکل ایم پی ایز کو بھی انوالو کر رہے ہیں کیونکہ ان کے پاس ایکسیسیبلٹی ہوتی ہے ان جگہوں کی، اور نیڈ انالیسس بھی ہوتا ہے. تو ہم تو بڑی پرو ایکٹیولی کام کر رہے ہیں. اور ساری ظاہر ہم لوگ نان پولیٹیکل ہیں تو ہم بہت سارے جتنی بھی پولیٹیکل پارٹی کے لیڈران ہیں الگ الگ ان کو انگیج کر کے، اور ریلیجیس لیڈرز کو بھی انگیج کر کے کر رہے ہیں کہ ان کو لوگوں کو انفارمیشن دی جا سکیں کہ جب میڈیکل ٹیمز وہاں پہ پہنچ رہی ہیں تو ان کو پتہ ہو لوگوں کو، اور وہ ریکوائرڈ نیڈس پہلے معلوم کر کے ہم لوگ جاتے ٹھیک. ڈاکٹر صاحب آپ بالکل صحیح کہہ رہے ہیں. اٹس اے ٹو وے تھنگ اوبویسلی وہاں سے اور گورنمنٹ دونوں جانب سے. لیکن آپ نے خود ذکر بھی کر دیا، میں یہی اسی لیے یہ سوال بھی کر رہی تھی اور سمجھنا بھی چاہ رہی تھی. جتوئی صاحب کی طرف جاتی ہوں اور ان سے ہم یہ زیادہ مزید سمجھتے ہیں. حاجی بخش جتوئی صاحب امان ڈاکٹر فرحان عیسیٰ صاحب جو ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं समूरी सूरत-हाल बि साम्हूं आहे. हुननि पाण ई हिकिड़ी अहम ॻाल्हि कई त हाणे रीसेंट हिकिड़े पेंडेमिक मां असां गुज़री हिते पहुता आहियूं ऐं एॾे वॾे पैमाने ते उहो पिणु नेशनल एमरजेंसी हुई. उन दौर में कोऑर्डिनेटेड एफर्ट्स भी थिया, NCOC जहिड़े इदारे जो क़याम बि थियो ऐं मामरा बि हलिया. हाणे उन खां पोइ हीउ जेको क्राइसिस असांजे साम्हूं आहे, ज़ाहिर आहे तमामु घणी ॾुखी सूरत हाल आहे, ग़ैर मामूली सूरत हाल आहे. पर हाणे असां वटि हिकिड़ो एक्सपीरियंस मौजूदु आहे. उन एक्सपीरियंस खे साम्हूं रखंदे अव्हां कीअं ॾिसो पिया सूरत हाल ऐं जेका हैंडलिंग नज़र अचे पई अव्हांखे इदारनि जी, गवर्नमेंट जी, छा चवंदो उन ते? राजा जीअं असांजे सिंध में जेके इदारा तबाह थिया आहिनि, सभु इदारा तबाह थिया आहिनि ऐं उन सां गॾु गॾु हेल्थ डिपार्टमेंट बि तबाह थी आहे. असांजे ज़माने में बि अहिड़ियूं इमरजेंसीज़ आयूं. ठठे ऐं बदीन में साइक्लोन आयो हो, 1,23,000 असां मरीज़ ॾिठा हुआ उन टाइम में. ऐं अलाह जी महिरबानी सां असां वटि को बि सिलेंड बाइल जो केस को बि माण्हू न मुओ ऐं असां हुनखे ट्रीटमेंट ॾिनी हुई ऐं तमामु बहितरीनु असांजी हेल्थ डिपार्टमेंट खे एप्रिशिएट कयो वियो हो. ट्रेनुनि जो एक्सीडेंट थियो जंहिंमें 134 माण्हू मरी विया, 350 माण्हू ज़ख़्मी थिया हुआ, उहो बि असां हैंडल कयो हो. असांजी हेल्थ डिपार्टमेंट जो स्ट्रक्चर ई हिननि तबाह करे छॾियो आहे. हिन में का PPH छा जेके एजेंसीज़ आहिनि उन्हनि खे असांजा जेके सेंटर्स आहिनि, असांजो BHU, असांजो RHC, हाणे त तालुका हॉस्पिटल कुझु हिननि जेके PPH आहे या ॿियनि NGOs खे ॾेई छॾिया आहिनि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ते. उन्हनि खे जेके फंड्स मिलनि था उन्हनि जी का ऑडिट बि कोन्हे. मां सिंध जे चीफ जस्टिस खे अपील कंदुसि त हिन सॼी सिचुएशन ते जेकॾहिं सुओ मोटो वठे त हीअ आख़िर हेॾी तबाही आई छो आहे. तबाही बिल्कुलु आई आहे, पाणी बिल्कुलु आयो आहे, पर उनखे जंहिं तरीक़े सां मिस हैंडल कयो वियो आहे उन जो को अंदाज़ो ई कोन्हे. तव्हां सोचो त पैसा हिनखे तमामु घणा मिलिया आहिनि. हर डिपार्टमेंट ते जेको माण्हू रखियलु आहे उहो पैसनि ते रखियलु आहे. उनखे उहो टहल ई कोन्हे उन डिपार्टमेंट जे हलाइण जो. उहो छा हलाईंदो हिन क्राइसिस में?
ही तमामु वॾो क्राइसिस आहे, ही तमामु आफ़त असांजे मथां आई आहे. ऐं हींअर त असां हेल्थ डिपार्टमेंट खे ॾोह बि नथा ॾेई सघूं. असांजो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी वियो आहे, रोड्स तबाह थी विया आहिनि, माण्हू खे अप्रोच करण में ॾाढो ॾुखियो आहे. हेल्थ डिपार्टमेंट वारनि खे ॿेड़ियूं खपनि जेके माण्हू टीलनि ते वेठा आहिनि उन्हनि खे ॾियणु खपनि. हिन में 2-4-5 बीमारियूं तमामु वधीक जेके थी सघनि थियूं. गैस्ट्रो थी सघे थी, डायरिया थी सघे थी, स्किन डिज़ीज़ थी सघे थी, पाणीअ जे करे वाटर बॉर्न डिज़ीज़ जेके आहिनि उहे थी सघनि था. असांजो हेल्थ जो एम्प्लॉई उते पहुची कोन थो सघे माण्हुनि वटि, उते वञी करे नथो सघे, हुनजो कीअं इलाजु थींदो? जदो साहब बिल्कुलु सही पियो चओ त ॾूरां इलाइक़नि ताईं अञा ताईं हुकूमती का टीम उते न पहुची सघी आहे. जेका सूरत हाल आहे गॾोगॾु अव्हां उन तरफ़ बि पॉइंट आउट कयो त अञा ताईं पाणी बीठल आहे. पाणी बीठल जेको बीठल पाणी आहे हुनजे निकाल जो को प्लान हिन वक़्तु एज़ ऑफ नाउ जॾहिं असीं ॻाल्हायूं पिया नज़र कोन पियो अचे त अञा छा थी सघे थो? हुन सां वधीक कहिड़ियूं बीमारियूं सिहत जा चैलेंजिस? मां जीअं तव्हांखे ॿुधायो त इहे जेके वाटर बॉर्न डिज़ीज़िस आहिनि उहे तमामु घणियूं थींदियूं. स्किन जूं डिज़ीज़ थींदियूं, कॉलरा थींदी, उन खां पोइ डायरिया थींदी, माण्हुनि खे बुखार थींदो, माण्हुनि खे मलेरिया थींदी. इहे जेके बीमारियूं आहिनि पर उन्हनि खे ट्रीट केरु कंदो? असांजा BHOs असांजे डॉक्टरनि जे अंडर में डायरेक्ट DHO जे अंडर में कोन्हनि. असांजा RHC डायरेक्ट अंडर में इहे असांजा बेसिक यूनिट्स आहिनि जेके इंटीरियर में आहिनि, जेको असां हुन ते कमु आहे 10-15 सालनि खां तबाह करे छॾियो हेल्थ डिपार्टमेंट. हिन अहिड़नि NGOs खे आंदो आहे जेको हुते सही तरीक़े सां कमु कोन थो थिए. हींअर ई हिकिड़ो वॾो डिज़ास्टर अलाह साईं को माण्हुनि खे बचाए. बाक़ी हेल्थ डिपार्टमेंट जी एतिरी कैपेसिटी कोन्हे त माण्हुनि खे ट्रीटमेंट ॾेई सघे. नॉर्मल कंडीशन्स में असां कॾहिं इहो दावा नथा करे सघूं त पाकिस्तान जे कंहिं बि शहर में तव्हां टैप वाटर पी सघो, पाणी जेको नलक मां अचे थो तव्हां पी सघो, उहो ई कंटामिनेटेड आहे. बिल्कुलु सही जदू साहब बिल्कुलु सही पिया चओ. तव्हां कराची जे शहर जी तव्हां पाणी नलके मां नथा पी सघो. हैदराबाद वॾा शहर, ॿियो नंबर सिंध जो शहर आहे, तव्हां नलके जो पाणी कोन था पी सघो. मूंखे ॿुधायो त इहे ग़रीब जेके पाणी में ॿुॾा वेठा आहिनि इहे त इहो ई पाणी पीअंदा न. इहो अलाए किथां आयो, कंटामिनेटेड वाटर आयो, हिननि खे गैस्ट्रो थींदियूं, बीमारियूं थींदियूं. अञा त पाणी जीअं लहंदो वो पानी पीअनि पिया. ऐं जीअं डॉक्टर फरहान साहब ॻाल्हि कई त हुनजो जेके वाटर बोर्न डिज़ीज़िस चऊं था उन्हनि जो आगाज़ बि थी चुको आहे. केतिरनि ई ॿोड़ सटल इलाइक़नि मां इहे रिपोर्ट्स अचनि पियूं त ॿार तमामु घणा मुतासिर थिया आहिनि, गुरहारी औरतूं तमामु घणी मुतासिर आहिनि, तिबी इमदाद इंतज़ार में आहिनि. अॼु हिकिड़ो मेयर में गैस्ट्रो में छोकिरो मरी वियो आहे 7 सालनि जो, अञा शुरूआत थी आहे. जेके लेडीज़ वीचारियूं जेके प्रेग्नेंट आहिनि उनजी डिलीवरीज़ किथे कयूं, केरु कराईंदो? असांजी मेडिकल टीम उते पहुची कोन थी सघे. हिननि खे त ॾिसो हिकिड़ो असां मेडिकल जो जेको शोबो आहे उहो DC जे अंडर में करे छॾियऊं. असांजो EPI बि DC थो हलाए. DC जेको आहे वञे थो 18 ग्रेड जो DC, 20 ग्रेड जो DHO खे ॿाहूं ॿधियूं बीठो आहे. ठीक जदोई साहब लाइन ते ही रहिजो. इन पॉइंट के अॻियां ॿुधायां थी. डॉक्टर साहब फौरी बुनियादों पर क्या इमीडिएट स्टेप्स हमें लेने की ज़रूरत है? हादी बख्श जदोई साहब ने बड़ा उसको बताया कि क्या क्या हो सकता है आने वाले दिनों में इस किस्म की सिचुएशन में. और जो इससे पहले जो आपने गुफ्तगू की, आपने जिक्र किया कि एक पेंडेमिक से हम गुजर कर आए हैं, लेकिन बड़ा एक अच्छा पॉइंट था हादी बख्श जदोई साहब का कि ज़ाहिर है उस वक्त इंफ्रास्ट्रक्चर फिर भी हमारा सलामत था, बेहतर था, चीज़ें थी. जिन DHOs या BHOs के हम जिक्र कर रहे हैं वो भी उस वक्त अपनी जगह पे थे. इस वक्त तो वो चीज़ें भी नहीं रहीं, उनका भी नामो निशान मिट चुका है. तो अब ऐसी सूरत हाल में इतना बड़ा क्राइसिस, इतनी बड़ी सूरत हाल, आगे कैसे बढ़ना चाहिए, क्या वे फॉरवर्ड होना चाहिए डॉक्टर साहब? देखिए डॉक्टर साहब मुझे सुन रहे हैं? डॉक्टर साहब कोशिश करते हैं कि आपसे हम राब्ता बहाल कर सकें ताकि आपका ज़रूर इस पर मौक़िफ़ हम शामिल करें प्रोग्राम में. जतोई साहब भी मूंसां गॾु मौजूद आहिनि. आदिब जतोई साहब इहो ई हाणे कीअं अॻियां असीं वधूं, वे फॉरवर्ड छा हुजणु घुरिजे? इहो मुंहिंजो हिकिड़ो आहे त हेल्थ इमरजेंसी लॻाइनि. ठीकु. जेके इंस्टीट्यूशन्स आहिनि वॾियूं उतां जेके डॉक्टर्स आहिनि, जीअं यूनिवर्सिटीज़ आहिनि, उहे ॿाहिरि निकिरी पवनि, माण्हुनि खे वञी उते सर्विसिस ॾियनि. गवर्नमेंट इहो त हुनखे फैसिलिटीज़ प्रोवाइड करे, मेडिसिन्स ॾे, ॿेड़ियुनि ते वञनि, जेके माण्हू टीलनि ते वेठा आहिनि जेके उन्हनि खे वञी दवाऊं ॾे, उन्हनि जी वञी ट्रीटमेंट करे. न त ॾिसंदो तमामु घणा डेथ थींदा. ॿार आहिनि उन्हनि खे खीर कोन थो मिले, ॿारनि खे मानी कोन थी मिले, ॿारनि खे माल नरिश थी वेंदा उहे ॿार, वॾनि खे मानी कोन थी मिले. हीउ तमामु वॾो डिज़ास्टर आहे. हीअ ॻाल्हि खे सम्झनि कोन था. ऐं मां चवां थो 80% जेको असांजो पाणी इहो आहे रुगो मिसमैनेजमेंट आहे. असांजो दादू ज़िलो कोन ॿुधे आहे, असांजी ख़ैरपुर कोन ॿुधे आहे. हेतिरो पाणी अचे अञा ताईं मुंसिलो खे कट ॼणो कोन था ॾियनि. छा
उते जेके माण्हू आहिनि पावरफुल माण्हू आहिनि उन्हनि खे जूं ज़मीनूं थियूं ॿुधनि। अंग्रेज़ असांखे हर का शइ ॿुधाए ॾियो त बाबा जेकॾहिं तव्हां वटि पाणी वधीक अचे कहिड़ी जाइ ते तव्हांखे कटि ॾियणो आहे, उते ई कटि ॾियनि कोन था ॾियनि भई MLA साहिब जी ज़मीन आहे, ही MP साहिब जी ज़मीन आहे। ग़रीब माण्हू ॿुॾी विया, ग़रीब माण्हू तबाह थी विया। ही मंसूर खे अॼु ॾींहं ते कटि नथो अचे, मंसूर खे कटि न ईंदो त हाणे त मूंखे सेवण बि कोन थी बचंदी नज़र अचे, मूंखे दादू बि कोन थो नज़र बचणु अचे, मूंखे सेवण नथो अचे नज़र। कनि माण्हू पंहिंजा मछिंदा तलाव बचाया, कनि माण्हू पंहिंजूं ज़मीनूं बचायूं। कंहिं बि हक़ीक़त में जंहिं जाइ ते असांखे कटि ॾियणु खपंदा हुआ, पाणीअ खे दरिया में उछलाइणु खपंदो हुयो, कोन उछलायूं। ही बाक़ाइदे पहिरियों पाण था ठाहिनि, बाबा ही मुंहिंजी बनिया हेॾे कटि न ॾिजां। बिल्कुल सही हादी बजट साहब, बिल्कुल सही पिया चयो त कुझु कुदरत तरफ़ां जेका आफ़त आई आहे उन खां पोइ जेके हथरादू अलमी आहे असां वटि इनकॉम्पिटेंस या गवर्नेंस जे न हुजण जे करे, बहितर गवर्नेंस न हुजण जे करे जेके साम्हूं अचनि पिया उहो असांजे साम्हूं आहिनि। मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो, मां तव्हांखे पंहिंजो मिसाल थो ॾियां। जी असांजो SP बंद खां पोइ सुप्रियो बंद आहे। जी सुप्रे बंद में 10 सालनि खां वठी रुपए जो कमु कोन थियो आहे, पर हुन ते फंड रिलीज़ ज़रूरु थिया हूंदा। उन में माण्हुनि जा जेके लूल लॻल हुआ, जेके पाणी जेके सुप्रे में अंदरि खणी विया, मूं 4 ॾींहं अॻु में उतां जे इरिगेशन वारनि खे चयो त इहे मशीनूं मोकिले बंदि करायो। 4 ॾींहंनि ताईं मशीनूं न आयूं। आख़िर मां जेको ब्रिगेडियर साहिब जेको दादू में उन खे मूं फोन कई, उन कर्नल मूंसां ॻाल्हायो। मूं हुनखे चयो, मां सच मेरी बात सुने, ये DCs ये SPs ये जो इरिगेशन डिपार्टमेंट वाले बंदे हैं, ये इन्हीं के रखवाए हुए हैं मेंबर्स के, ये आपको गलत फील करेंगे। मुझे चाहिए DC साहब बड़ा अच्छा आदमी है, दादू का उसका बाप भी DC था। मैं जो आपने तो उसको नहीं रखवाया है ना। हाँ मुझे बुधाओ उहे ऑफिसर कीअं उन्हनि MLA MPs जॻह रखरायल आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ तव्हांखे ॿुधाईंदा, कीअं सॼी तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधाईंदा। सुप्रे बंद ते 3 ॾींहं का मशीन कोन वई, जेका सिम नाली उन खे बंदि करिणो हो त नहर ॾे पाणी न अचे, उनजी गेट ख़राब हुई। 3 महीननि खां वठी इमरजेंसी ॿुधाइनि पिया त लॻे थी पई उनजी गेट न पई ॾेई सघे। मां हुनजे चीफ इंजीनियर खे फोन कई, हुन सां एक्सीडेंट कूड़ ॻाल्हायो त मां बंदि करे आयो आहियां। लाइन ते मूंखे चीफ इंजीनियर वरितो, एक्सीडेंट खे चई त मूंसां कूड़ छो ॻाल्हायो। जॾहिं अकाउंटेबिलिटी कान्हे, हिकिड़े माण्हूअ जे ग़लतीअ जे करे ॻोठनि जा ॻोठ ॿुॾी वञनि। मां तॾहिं बि चवां चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खे सुओ मोटो वठणु खपे या सॼी इंक्वायरी थियणु खपे त हेॾो जहान छो ॿुॾो। बिल्कुल सही पे जो हादी जदोई साहब त इन ते जवां मुतालबो कयो पिया त सो मोटो वठणु खपे चीफ जस्टिस ऑफ सिंध के, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के, त हू इन ही एतिरो मामलो हिन हद ताईं छो पहुतो आहे उन ते ज़रूरु नोटिस पे वठणु घुरिजनि ऐं मामलनि जी इंक्वायरी थियणु घुरिजे। उन सां गॾोगॾु नाज़रीन जेका असां हेल्थ जे फ्रंट ते जेके चैलेंजिस कर खणनि पिया उन ते बि ॻाल्हायूं पिया ऐं जेका ॻाल्हि जीअं तव्हां जदोई साहब खे ॿुधो जेका ॼाणाइनि पिया त जेकॾहिं हीउ सिलसिलो ईअं ई जारी रहे थो ईंदड़ ॾींहं तमामु इन पासे ॾांहुं बि ख़तरनाक तमामु साबित थी सघनि था। हीअ घण पासाई तबाही आहे, घण पासाई ही क्राइसिस आहे ऐं उनजा असर हर शोबे ते असांखे ॾिसण में आया आहिनि, पर हीउ जेको शोबो आहे तमामु अहम आहे। हींअर बि चीफ मिनिस्टर साहिब खे रिक्वेस्ट कंदुसि जी हेल्थ डिपार्टमेंट खे इमरजेंसी करे हींअर जेको तव्हांखे बोर्ड बोड़ियो आहे नुक़सानु कयो आहे, हींअर जानुनि जो नुक़सानु थींदो, माण्हुनि जो नुक़सानु थींदो, माण्हू बीमारियुनि में मरंदा, माण्हुनि जा लाश हींअर बि रुड़ी विया आहिनि, को ख़बर न आहे त कंहिंजो लाश आहे। हिन खां पोइ वॾी वबा पवंदी जेकॾहिं तव्हां हिन ते ख़्यालु न कयो। यूनिवर्सिटियूं बंदि करायो, वॾियुनि अस्पतालुनि मां डॉक्टर कढो, उन्हनि खे फैसिलिटेट कयो दवाउनि जो, त उहे माण्हू वटि वञी पहुचनि, माण्हुनि जो इलाजु कनि। जेकॾहिं माण्हुनि जो इलाजु नथो, अलाह साईं माफ़ ॾे, मां अलाह ताईं खां दुआ थो कयां त अहिड़ी असांखे कंडीशन न करे, पर असांजो हाल ॾाढो बुरो थींदो वञे। बिल्कुल सही जतोई साहब। डॉक्टर साहब इस अगर मौजूद हैं, डॉक्टर फरहान साहब मुझे सुन रहे हैं, मेरी आवाज़ आप तक पहुँच रही है? डॉक्टर फरहान साहब मेरी आवाज़ आप तक पहुँच रही है? नाज़रीन राब्तो करण जी कोशिश कयूं पिया डॉक्टर फरहान ईसा साहब सां, जेका हू ॻाल्हि कनि पिया त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे ज़ाहिर आहे क्राइसिस वॾो आहे, असांखे उन पासे ॾांहुं बि ॾिसणो घुरिजे, असांजा वसीला घटि आहिनि, पर जेका ॻाल्हि हादिब जतोई साहब कनि पिया त वसीला घटि आहिनि। असां वटि जेका सिहत जी सूरत हाल हिन क्राइसिस खां अॻु बि बहितर कोन हुई, पर हाणे जेका सूरत हाल आहे इन में कुझु शयूं फौरी बुनियादनि ते करण जी ज़रूरत आहे, न त सूरत हाल जेका अॻियां हली सिहत जे ख़ासि करे फ्रंट ते ख़राब थी सघे थी। नाज़रीन असांजो राब्तो बहाल थी वियो आहे। डॉक्टर फरहान ईसा साहब असां गॾु आहिनि। हादिब जतोई साहब खे ॿुधो अवां जेका ॻाल्हि कनि पिया त फौरी तौर ते हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे असांखे हेल्थ एमरजेंसी जी ज़रूरत आहे ऐं वो सिंध सरकार के उन पासे ना सोचना घुर्जे। डॉक्टर साहब आप अग्री करेंगे, हादिब जतोई साहब समझते हैं कि इस वक्त हेल्थ इमरजेंसी की ज़रूरत है ताकि सूरत हाल को हम उससे निमट सकें?
نہیں، ڈاکٹر ہادی بخش تو ایک سینئر آدمی ہے اور کافی انہوں نے اچھا کام بھی کیا ہے، اور میرے سینئر ہوا کرتے تھے، میں بھی گورنمنٹ آف سندھ کا ایک امپلائی ہوا کرتا تھا اس زمانے میں، اور ڈاکٹر ہادی بخش جی ہے جو ایک ہمیشہ سے بہت اچھا کام کیا اور بڑے ویلڈ پوائنٹس ہیں اور درد رکھتے ہیں لوگوں کا. لیکن سچویشن یہ ہے کہ یہ ہیلتھ کرائسس جو ہے نا، اس کو ہم اکیلا ہیلتھ کرائسس نہیں دیکھ سکتے. اس میں انفراسٹرکچر کا کرائسس بھی ہے، اس کے اندر جو ہے وہ ڈیمز نہ ہونے کا کرائسس بھی ہے، اس کے اندر ایکو سسٹم کو نہ سمجھنے کا کرائسس ہے، کیونکہ یہ جو فلڈز آئے ہیں یہ تو اپریل سے پتہ ہے کہ فلڈز آئیں گے. اس میں سنیک بائٹ کے اگر آج کیسز ہو رہے ہیں اس کا بھی کرائسس ہے. تو یہ تو مطلب ایک یہ ہم لوگ جو سمجھتے ہیں کہ اگر ایک ہیلتھ سے ہی ایک مسئلے حل ہو سکتے ہیں تو میں نہیں سمجھتا. میں تو یہاں تک بھی کہوں گا کہ کیا ہمارا پارلیمنٹری فارم آف گورنمنٹ جو ہے وہ ڈیلیور کر سکتا ہے کہ نہیں کر سکتا، جو کنٹینیوٹی آف گورنمنٹ ہو رہی ہیں کہ نہیں ہو رہی ہیں، اور سکسیسو گورنمنٹس کا آپس میں کولیبریشن بھی ہونا چاہیے. تو کیونکہ آپ پاکستان اگر صحیح چلائیں گے تو فلڈس نہیں ہوں گا. یہ صرف سندھ کا معاملہ نہیں ہے، یہ تو پانی اوپر سے آتا ہے پنجاب کے تھرو، انڈیا بھی چھوڑ دیتا ہے ایکسٹرا پانی جو ہمیں فلڈ کر دیتا ہے. ابھی اتنے افسوس کی بات ہے کہ ہم آدھے سال روتے رہتے ہیں پانی نہیں ہے، اور آدھے سال ہم یہ کہتے ہیں کہ پانی بہت زیادہ ہو. بالکل ایسا ہی ہے ڈاکٹر صاحب، آپ صحیح کہہ رہے ہیں. اب فوری طور پہ آپ کیا سجیسٹ کریں گے، وے فارورڈ کیا ہونا چاہیے، خصوصاً ہیلتھ سیکٹر کے حوالے سے ہمیں بتائیے گا، جو ہیلتھ کے فرنٹ پر ہمیں چیلنجز کا سامنا ہے ابھی اور آنے والے دنوں میں، کیا سجیسٹ کریں گے آپ، کیا کیسے آگے بڑھنا چاہیے حکومت کو؟ لیکن جب کرائسس آتی ہے نا تو سب سے پہلے تو ابھی لوگوں کو جو ہے پانی سے باہر نکالنا ہے اور ان کو کھانا پینا دینا ہے. سب سے پہلی تو یہ فرسٹ اسٹیپ ہے. جب یہ فرسٹ اسٹیپ ہو جاتا ہے تو پھر سیکنڈلی جو ہے ان کی جو بیماریاں ہیں ان کو ایڈریس کرنا ہے. اور اس کے اندر میں سمجھتا ہوں کہ جتنے بھی جو بھی ہمارے پارلیمنٹیرینز ہیں اور جو ہمارے بیوروکریٹس ہیں اور جو ڈی سیز ہیں وہ اپنے ایفرٹس کر رہے ہیں. لیکن جتنے بھی لوکل ایریا میں جو فلنتھراپسٹ ہیں وہ اپنے ڈی سیز کے ساتھ اور گورنمنٹ مشینری کو سپورٹ کریں اور ان پہ ٹرسٹ کریں، اور وہ بالکل ٹرسٹ کے قابل ہیں اور وہ انشاءاللہ تعالیٰ ڈیلیور کریں گے. کیونکہ مس ٹرسٹ آپس میں ہے تو اس وجہ سے لوگ خود سے کرتے ہیں اور وہ ڈیلیور نہیں کر سکتے. دوسری میری گزارش یہ ہے کہ آرمی کا جو سیٹ اپ انٹیریئر سندھ میں کام کر رہا ہے، اگر ہم سندھ کی بات کرتے ہیں، اور کوسٹل ایریاز میں نیوی کا بہت ہی پراپر سسٹم ہے، ان کے ساتھ کولیبریٹ کریں. میں سمجھتا ہوں کہ اب بہت انفراسٹرکچر بہت جلدی اب بہت آپ کو بہتری نظر آنے لگے گی، کیونکہ میں خود بھی انوالو ہوں ان لوگوں کے ساتھ، تو یہ چیزیں بہتری کی طرف جائیں گی. لیکن ہمیں پھر اس کے بعد بہت زیادہ ری ہیب کی پھر ضرورت ہوگی. ری ہیبیٹیشن کا ایک پروسیس ہوتا ہے، اس کے بارے میں بھی پیراڈائم دیکھنا بڑا ضروری ہے. تو آئی تھنک کہ اگر گورنمنٹ، آرم فورسز، نیوی، جو بھی اس میں فلنتھراپسٹ ہیں، گورنمنٹ آفیسرز ہیں، جو ٹیکنیکل ایکسپرٹس ہیں، اگر وہ آپس میں مل کے کام کریں گے تو اس کو ہم بہتر بھی کر لیں گے اور آئندہ اس کو روکا بھی جا سکے گا. بہت شکریہ ڈاکٹر فرحان عیسیٰ صاحب. ناظرین، ڈاکٹر فرحان عیسیٰ صاحب ہادی بخش جتوئی صاحب کے وہاں بدھو जेका गुफ्तगू जो कि प्रोग्राम में थी आहे, हुन वाले सां पंहिंजे फीडबैक असांखे आगाह कजो. वरी जल्द असां मुलाक़ात कंदासीं. तेसिताईं ॾींदा इजाज़त. अल्लाह हाफ़िज़.